अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडग्रहण जा जे तव्हांखे वॾी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। त तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म, राति 8 बजे चंडग्रहण ड्रामो अपलोड कयो वेंदो सिंध टीवी ते, जंहिंमें इनशाला तव्हां काफ़ी मज़ो माणींदव ऐं इनशाला काफ़ी तव्हांखे ड्रामो पसंदि बि ईंदो। त हीउ ड्रामो ॾिसण सां तव्हांखे सभु कुझु ख़बर पइजी वेंदो, तव्हांखे नाला बाला ऐं हर शइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदो। दोस्तों हीउ सिर्फ़ु हफ़्ते में 2 ॾींहं थो हलेव, छंछरु ऐं आचार्य जे ॾींहुं। ऐं दोस्तों जेको पंजनि जो गद्दार ड्रामो आहे उन जी काफ़ी दोस्तनि जूं कमेंटूं पई अचनि त पंजनि जो गद्दार ड्रामो कॾहिं उनजी शूटिंग हलंदी। दोस्तों उनजी शूटिंग हाली बंदि थी चुकी आहे, उनखे हाली अञा हीरो न आहिनि मिलिया। उहो रबनि ऐं ओठे जे आसिरे में वेठो आहे। उनजी जेके जॾा सीन हा, नंढा नंढा सीन, उहे उन करे छॾिया, बाक़ी उहे जेके हीरे जा सीन आहिनि उहे रहलनि। त हीउ जॾहिं बि हाणे हीरो ॻोल्हींदो त उनजी हाणे जल्द खां जल्द शूटिंग शुरू थींदी। इनशाला तव्हांखे हीउ ड्रामो बि ॾिसण वटां मिलंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों चंडग्रहण ड्रामे में हाणे वॾे खां वॾो मज़ो थियण वारो अथव। हीउ दोस्तों ड्रामे अॻु में रिकॉर्डिंग थियल आहे। दोस्तों असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश